मलिर जे इलाक़े गघर जे आयशा मस्जिद में 11 शरीफ़ मल्हाई वई, जंहिंमें ख़ासि महिमान दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ जे साहिबज़ादे हज़रत क़िबला साईं अनवार अहमद मशहूरी कई। प्रोग्राम जी शुरूआत नात शरीफ़ खां कई वई, जंहिंमें ईदन फ़क़ीर, अवन ढिल्लो ऐं ॿियनि नातूं पढ़ियूं। मशहूरी शरीफ़ जे साहिबज़ादे हाफ़िज़ अनवार अहमद साईं ख़िताब कंदे फ़रमायो त हेठाहीं वारी वाट वठो त जीअं मुर्शिद करीम सां मिलणो आहे। इहा ई वाट आहे जिन्सूं हमेशह अलॻि अलॻि करे रखियूं वेंदियूं, जीअं जिन्सनि जी सुञाणप थी सघे। पंहिंजे अंदर जी कोठीअ खे ज़िक्र सां संवारियो त मुर्शिद मिली वेंदो। हक़ ऐं नाहक़ जी सुञाणप रखो। पाड़ेसिरनि सां सुठो सलूक कयो। आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई। हिन प्रोग्राम में क़ाइदाबाद, रज़ाकाबाद, पिपरी, गुलशन हदीद, मार्केट, ठठो मां दरगाह मशहूर शरीफ़ जी जमायत वॾे अंग में शिरकत कई, जिन में फ़क़ीर अब्दुल कादिर मेमण, फ़क़ीर मंसूर अली लांगा, फ़क़ीर लियाकत ढिल्लो, फ़क़ीर अब्दुल समद कांदड़ो, फ़क़ीर अख्तियार अली कांदड़ो, हाफ़िज़ ग़ुलाम अली ज़हरानी, फ़क़ीर आफ्ताब अहमद अब्बासी, फ़क़ीर ग़ुलाम अल्लाह मशहूरी ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में लंगर तक़सीम कयो वियो। साईं फरमाईंदा हा पंहिंजी वाई वात में इहा कर मुर्शिद करीम मशहूरी शरीफ़ जा साईं त मूं तूं असीं आऊं चारी चितां ला। मूं तूं असीं आऊं चारी चितां ला त संती दोज़ख बा तो आॾो अचे ई न। सुभान अल्लाह। ये मूं आत्म कढ, तूं भी कढ, असीं भी कढ, आऊं भी कढ, ये चारई पासनि को जना आज़ाद थींदे त अल्लाह साईं दोज़ख को तोखे आज़ाद। सुभान अल्लाह। असांजे मुर्शिदनि करीमनि खे हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ कयो, आलूदे फ़क़ीर साईं मशहूरी शरीफ़ वारे बादशाहनि वॾनि खे, चए साईं हो दुआ घुरो त मां मरां, जॾहिं अल्लाह मूंखे मारे त मां पंहिंजे कामिल मुर्शिद पीर साईं सां गॾु हुजां। पोइ हज़रत साईं मशहूरी शरीफ़ वारे साईं फरमायोसि त आलूदा फ़क़ीर उहो पीर साईं जो फ़क़ीर हो, साईं जे मुर्शिद जो फुला शरीफ़ वारनि साईं जो, त पाण फरमायूं आलूदा फ़क़ीर दुनिया जे माण्हुनि जो दस्तूर हूंदो आहे त उन वटि घणियूं जिन्सूं हूंदियूं आहिनि। पोइ उहे जिन्सूं उन वटि अलॻि अलॻि पयूं हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं उन वटि जिन्स जेका कणक जी हूंदी आहे, पोइ कणक सादी सूदी हूंदसि, लेकिन उनखे मटनि सां न ॻॾाईंदो आहे, उनखे अलॻि